मेहर भरसां ॻोठ ठोड़ा में स्कूल जी सरकारी प्लाट ते बासर कब्ज़ो करे माल जो वाड़ो बढ़ाए छॾियो। ख़बर मूजिब मेहर भरसां ॻोठ ठोड़ा जे बॉयज़ ऐं गर्ल्स स्कूल जी सरकारी प्लाट ते बासर कब्ज़ो करे माल जो वाड़ो बढ़ाए छॾियो आहे। स्कूल जे सरकारी प्लाट ते कब्ज़े ऐं माल जे वाड़े बाबति ॻोठाणनि पारां बार बार शिकायतुनि बावजूद तालीमी खाते जे अख़्तियारनि समेत कंहिं बि नोटिस नाहे वरितो। सिंध में अगई तालीम तबाह आहे, स्कूलनि में का बि सहूलियत नाहे। वेतर बासर स्कूल जे प्लाट ते कब्ज़ा करे स्कूल खे वथाण में तब्दील करे रहिया आहिनि। हुननि घुर कई आहे त स्कूल जे सरकारी प्लाट ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे स्कूल जे प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची